ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो वस्कारो मौसम खुशगवार ऐं वणंदड़ थी वई आहे। हैदराबाद, कंदकोट, कोठड़ी, कशमोर, गढ़ी, बाढे ऐं रेती में ककर वसी पिया आहिनि। धोरो नारो, मीरपुर बठोरो, गोला, डेगड़ी, सुल्तानपुर, मुरीद शाख, फ़कीराबाद, राणीपुर में बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम धरम थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातुनि जो वस्कारो शुरू थी वियो। मौसम खुशगवार ऐं वणंदड़ थी वई आहे। कंदकोट, कोठड़ी, कशमोर, गढ़ी खैरो, बाढे ऐं ॿियनि शहरनि में ककर वसी पिया आहिनि। धोरो नारो, मीरपुर बठोरो, गोलार्ची, डिगड़ी, सुल्तानपुर, शाख, फ़कीराबाद, राणी वस्कारो थियो आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली ऐं मवासिलात निज़ाम धरम भरम थी वियो आहे। हैदराबाद जी सूरत-ए-हाल मालूम कंदासीं। नथूराम असां सां लाइन ते मौजूदु आहे। नथूराम, आगाह कजो, बरसात जे हवाले सां छा तफ़सील आहिनि? बिल्कुल जी बिल्कुल हैदराबाद जे अंदर में जेको आहे अॼु सॼो ॾींहुं गर्मी जो वॾो ज़ोर हुयो ऐं जो माहौल लॻो पियो हो, पर कुझु देरि अॻु जेको आहे तेज़ हवा सां गॾु तूफ़ान सां गॾु तेज़ हवाउनि जो सिलसिलो जारी थियो, जंहिं सबबु जेको आहे कुझु इलाइक़नि अंदरि वण किरण जा इतलाब आहिनि। कुझु साइन बोर्ड बि जेको आहे उहो किरिया आहिनि ऐं तंहिंखां पोइ जेको थधी हवाउनि सां गॾु हल्की बारिश जो सिलसिलो जेको उहो शुरू थियो, जेको हिन वक़्तु जेको आहे ख़तमु, पर हिन वक़्तु जेको हैदराबाद जो जेको मौसम आहे उहो तमामु घणो खुशगवार थी चुको, जॾहिं त बिजली जो निज़ाम जेको आहे उहो बादस्तूर जेको आहे हिन वक़्तु ताईं जेको मुअतल लॻी पई आहे तमामु घणनि इलाइक़नि जी, ऐं जेको आहे हिन वक़्तु जेको माहौल जेको आहे मौसम तमामु घणो खुशगवार थी वियो आहे। जी नथूराम, आगाह करण लाइ वॾी महिरबानी। नादिर नथूराम असांखे हैदराबाद जी जे हवाले सां आगाह करियो, जिथे हल्की बरसात बैदि मौसम खुशगवार थी वियो आहे। कुझु इलाइक़नि में बिजली जो धरम भरम थी वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात नाज़रीन हिन वक़्तु किथे तेज़ शुरू थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो वस्कारो हिकु भेरो ॿियो थी वियो आहे। मौसम खुशगवार ऐं वणंदड़। हैदराबाद, कंदकोट, कोठड़ी, कशमोर, गढ़ी खैरो, बाढे ऐं ककर वसी पिया आहिनि। धोरो नारो, मीरपुर बठोरो, गोलार्ची, डिगड़ी, सुल्तानपुर, मुरीद शाख, फ़कीराबाद, राणीपुर में बि वस्कारो थियो आहे। बरसात पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम धरम भरम आहे। बरसात पवण मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। कुझु इलाइक़नि में पोइ मौसम खुशगवार थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु ॿीहर सिंध जे मुख़्तलिफ़ बरसात जो वस्कारो मौसम खुशगवार ऐं वणंदड़ थी वई आहे। हैदराबाद, कंदकोट, कोठड़ी, कशमोर, गढ़ी खैर, बाढे ऐं ॿियनि शहरनि में ककर वसी पिया आहिनि। धोरो नारो, मीरपुर बठोरो, कराची, डिगड़ी, सुल्तानपुर, मुरीद शाख, फ़कीराबाद में बि वस्कारो थियो आहे। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी पियो। बिजली ऐं जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। जी सूरत-ए-हाल मालूम कंदासीं। धरती टीवी रिपोर्टर अली मोहम्मद शहानी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अली मोहम्मद, जो बरसात जे हवाले सां छा सूरत-ए-हाल आहे? तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बदीन में अॼु तेज़ हवा सां गॾु बारिश पई, बरसाति पई इलाइक़नि जंहिंमें मातली, तला, बागो, गोलार्ची जा जेके नंढा वॾा शहर आहिनि, खोसकी ऐं पंगरियो आहे, शादीलाज, अली बंदर ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में तेज़ हवा सां गॾु बरसाति गोड़ सां गॾु। उन खां पोइ बरसाति पवण खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि या बदीन शहर जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते गटरनि जो गंदो जेको पाणी रोडनि ते निकिरी पियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जे इलाइक़ा आहिनि या जेके घर आहिनि शहरनि जे घरनि में अच वञ जा जेके केतिरा ई रस्ता आहिनि से बंदि थी विया आहिनि। जॾहिं त रेन एमरजेंसी करण बावजूद बि हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसिजे त बदीन जो जेको सफ़ाई कंदड़ आहे ज़िले इंतिज़ामिया समेत जेके म्यूनिसिपल कमेटी जो जेको अमलो आहे, गुम आहे रोडनि ते पाणी बि थियल आहे। ईंदड़ वेंदड़ जेके तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु जेको आहे बरसाति जो सिलसिलो अञा ताईं हलंदड़ आहे। अली मोहम्मद, आगाह करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, बदीन में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु नाज़रीन मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की बरसात जो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। सिंध जे शहरनि में बरसात जो वस्कारो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। मौसम थी वियो आहे ऐं हैदराबाद, कंदकोट, कोठड़ी, कशमोर, गढ़ी खैरो, बाढे ऐं रेती में ककर वसी। धोरो नारो, मीरपुर बठोरो, गोलार्ची, डिगड़ी, सुल्तानपुर, शाख, फ़कीराबाद, राणीपुर में बि वस्कारो थियो आहे। बरसात खां पोइ ज़ोर टुटी वियो आहे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम धरम भर वियो आहे।
मुख़्तलिफ़ शहरनि में नाज़रीन जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति थी आहे। इलाइक़नि में बरसाति खां बाद मौसम ख़ुशगवार थी वई आहे। कुझु इलाइक़नि जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे, जंहिं सबबि शहरी जेके मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कुझु इलाइक़नि में बरसाति पवण मौसम ख़ुशगवार थी वियो आहे, जेके शहरी इंजॉय करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में अव्हां खे आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो वस शुरू थी वियो आहे। मौसम ख़ुशगवार आहे ऐं वणंदड़ थी वई आहे। हैदराबाद, कोटड़ी, कशमोर, गढ़ी खैरो ऐं रेती में बि ककर वसी पिया आहिनि। ढोरो नारो, मीरपुर बठोरो, सुल्तान, मुरीद शाख, राणीपुर में बि वसकारो थियो आहे। बरसाति खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम धरम थी वियो आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो सिलसिलो किथे तेज़ त किथे हल्की जो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में लाइट जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। मीरपुर बठोरो, गोलाची, डिगड़ी, सुल्तानपुर, मुरीद शाख, राणीपुर में बि वसकारो थियो आहे। बरसाति खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मवासिलात जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। नाज़रीन कंदकोट जी छा सूरत हाल आहे, इन हवाले सां वधीक राब्तो हफ़ीज़ मलिक असां सां लाइन ते। जी हफ़ीज़ मलिक, आगाह कजो बरसाति जे हवाले सां छा तफ़सील आहिनि? अजी कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में जेका त सावणी जो जेको उहो जेका त शुरू थी चुको आहे। हल्की हल्की बरसाति जेका तेज़ बरसाति वारो सिलसिलो उहो जारी आहे। जॾहिं त बिजली उहो धरम भरम थी वियो आहे। 3 ॾींहं अॻु में जेकी बरसाति पई हुई उनजो पाणी अञा सूधो जेको मुख़्तलिफ़ मालनि जे घिटियुनि में उहो मौजूदु आहे। ऐं म्यूनिसिपल इंतज़ाम जेको आहे पाणीअ जे नेकाल लाइ अञा सूधो जेका के बि उपाय जॾहिं त हीअ जेकी ताज़ी बरसाति आहे उहो जेका त पवण करे जेको आहे अक्सर जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उते पाणी पीअण जो जेको आहे त ख़तरो आहे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर मनोहर मिठाणी पारां म्यूनिसिपल कमेटी जे मानसून जी बरसातनि खां बचाव जेको आहे त फौरी तौर ते जेको आहे त उपाय वठण जी हिदायतूं कयूं वयूं। ऐं तंहिं शहर जा जेके अक्सर इलाइक़ा आहिनि उते जेको आहे हीअ ताज़ी बरसाति खां पोइ जेके इलाइक़ा आहिनि उते पाणी पीअण जो उहो ख़तरो वधी वियो आहे। जेको आहे म्यूनिसिपल इंतज़ामिया खां मुताबिक़ त अॻुवार जेको पाणी बीठल आहे उनखे बि निकाल कयो वञे। हीअ ताज़ो जेको बरसाति आहे इन खां बि जेको आहे शहर वासियुनि खे बचायो वञे। जी आगाह करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन हफ़ीज़ मलिक कंदकोट जी सूरत हाल जे हवाले सां आगाह करियो हो। बरसाति पई आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बि आहे, जंहिं सबबि शहरी मुश्किलातनि खे मजबूर आहिनि। मवासिलात जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। राणी बि वसकारो थियो आहे। ढोरो नारो, मीरपुर बठोरो, गोलाची, डिगड़ी, सुल्तानपुर, मुरीद शाख, फ़कीराबाद, गढ़ी खैरो, बाढे ऐं रेती में ककर वसी। मौसम मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार ऐं वणंदड़ आहे। हैदराबाद, कंदकोट, कोटड़ी, कशमोर ऐं गढ़ी खैरो, बाढे ऐं ॿियनि शहरनि में ककर वसी पिया आहिनि। मीरपुर बठोरो, गोलाची, डिगड़ी, सुल्तानपुर ॿियनि शहरनि में बरसाति थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो वसकारो शुरू। मौसम ख़ुश ऐं वणंदड़ थी वई आहे। हैदराबाद, कंदकोट, कोटड़ी, कशमोर, गढ़ी खैरो, बाढे ऐं रेती में बि ककर वसी पिया आहिनि। ढोरो नारो, मीरपुर बठोरो, गोलाची, डिगड़ी, मुरीद शाख, फ़कीराबाद, राणीपुर में बि वसकारो थियो आहे।